नाज़रीन, सिंध हाई कोर्ट पुलिस के जीडी अॻवान गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं संदसि ख़ानदान जे कंहिं बि फ़र्द खे गिरफ़्तार करण खां रोके छॾियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कमर मेमण। जी कमर, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल, जीडी अॻवान गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई पारां खेस ऐं संदसि ख़ानदान खे हिरासा करण ऐं कूड़नि केसनि में फासाइण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में आईनी पिटीशन जमा कराई हुई, जंहिं ते अॼु सिंध हाई कोर्ट हुकुमनामो जारी करे सिंध हुकूमत खे गुलाम मुस्तफ़ा जतोई ऐं संदसि फैमिली खे हिरासा ऐं गिरफ़्तार न करण तोड़े जेको आहे को बि केस करण खां पहिरीं अदालत खे आगाही ॾियण जो पाबंद बणायो वियो आहे। गुलाम मुर्तज़ा जतोई पारां जेको आईनी पिटीशन जेका दाख़िल कई वई हुई, उनमें घरू खाते आईजी सिंध, एडिशनल आईजी कराची, डीआईजी ॾखण, एसएसपी ॾखण, एसएचओ दरख्शां, एसएचओ नौशरो फेरोज़, डीएसपी मोरो ऐं सीआई इंचार्ज मोरो अकबर चन्ना खे जेको आहे धुर बणायो वियो हो। अदालत शुरूआती ॿुधणी खां पोइ जेको आहे हुकुमनामो जारी करे धुरियुनि खां जेको आहे पिटीशन जो जवाब दाख़िल कराइण तोड़े 22 अप्रैल ते जेको आहे पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। नाज़रीन खे इन हवाले सां ॿुधाईंदो हलां त पुलिस हिकु एफआईआर खे बुनियाद बणाईंदे गुलाम मुर्तज़ा जतोई जे नवां जतोई वारी हवेली ऐं कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में जतोई हाउस ते पुलिस जे 7 अटालनि सां कहा कई हुई। छापो हणी जेको आहे चादर ऐं चौदीवारी जो तकदुस जेको आहे इहो पामाल कयो वियो हो। गुलाम मुर्तज़ा जतोई जी फैमिली इल्ज़ाम हुयो त संदन घर ते छापे दौरान औरतुनि खे जेको आहे हिरासा कयो वियो ऐं भञदाह कई हुई। गुलाम मुर्तज़ा जतोई जी घरवारी नवीन मुर्तज़ा जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो हो त खेनि पीपल्स पार्टी में शामिल न थियण जी सज़ा ॾिनी पई वञे ऐं सिंध में पीपल्स पार्टी मुखालिफ़ जेको आहे उहा सियासत जेका आहे उहा ॾोह बणिजी वियो आहे। जी कमर, जी मेहरबानी।